بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم اجعل عملي خالصا لوجهك الكريم يا حي يا قيوم. الله تعالى असांखे तव्हांखे तौहीद जे ऐं फ़िक़ह जे ऐं सम्झणु क़ुरान जो ॾिए ऐं नियत साफ़ जे ऐं दिलि साफ़ जे। हीअ तअम्मुलात क़ुरानिया 18 नंबर तअम्मुलात क़ुरानिया जेको असीं हिकिड़ी आयत या ॿ आयत मां वठी फ़ाइदो ऐं तफ़सीर जे सवा तअम्मुल जेको तदब्बुर जंहिंखे चवंदा आहिनि उन मां फ़ाइदो वठंदासीं। हिकिड़ी इंसान थोरो दिलि नरम थिए ऐं अलाह जे कलाम खे इंसान सम्झे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हीअ अॼु आयत जेकी पढ़ूं था सूरत रहमान मां आहे 18 आयत खां वठी। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह ताला हिते चए थो त मरजल बहरैन समुंड ॿई, बहर चइबो आहे समुंड खे, नहर चइबो आहे दरिया खे। हीअ अल्लाह ताला चए थो मरजल बहरैन समुंड ॿ मिलनि था बैनहुमा बरज़ख़ उन्हनि जे विच में हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो उन्हनि खे धार कयो बीठी आहे ऐं हिन जो पाणी होॾे कोन थो वञे, हुन जो पाणी हेॾे कोन थो वञे। ऐं बैनहुमा बरज़ख़ यानी विच में हिकिड़ी अहिड़ी हाजिज़ आहे, अहिड़ी शइ आहे जेकी असांजे नज़र खां वॾी आहे। अल्लाह ताला ख़ुदि उहो ॼाणे थो इन शइ खे जंहिं पैदा कई आहे। ला यबग़ियान बग़ी जेको हिकिड़ो ॿिए ते ज़ुल्म करे या दाख़िल थिए, इन जो इहो मक़सदु हूंदो आहे अल्लाह ताला आयतुनि में। पर हीअ चए थो पाणी हिन जो, अल्लाह ताला चए थो हिन जो पाणी हिन ॾे न वेंदो, हुन जो पाणी हिन ॾे न वेंदो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। छा अल्लाह जे कहिड़ी नेमतुनि मां तव्हां नथा मञो। ऐं हिकिड़ी सुनत बि हिकिड़ी माण्हुनि खां विसरी वई आहे त अहिड़ी आयतूं आहिनि क़ुर में जेके इंसान सुनत खां परे थी वियो आहे, ख़बर कान्हे जहालत जे करे, त इहे आयतूं जेके बि अचनि थियूं फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त हिते सुनत आहे त पाण चए त वला बिआलाइ मिन आलाइक नुकज़्ज़िब। अल्लाह ताला असीं कहिड़ी बि तुंहिंजी आयतुनि खां असीं कूड़ कहिड़ी बि न मंझोती कोन था कयूं। खणी तूं निमाज़ में बि हुजी, इहे तोखे जे इमाम पढ़े थो न ईअं त तोखे चवणो पवंदो। काफ़ी अहिड़ो आयतूं आहिनि जेके सुनतूं आहिनि, जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवंदो सहाबनि खे सेखारींदो हो त जेॾीमहिल सूरत 3 में आख़िरी चवंदा हुआ त आख़िरी सूरत तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फ़ला साफ़िलीन इल्ला लज़ीना आमनु वअमिलु स्सालिहाति वलम यकुन ग़ैर ममनून फ़मा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। त अल्लाह चए थो अल्लाह सभु शइ खां हुकुम अदल थो करे ऐं उन में ज़ुल्म न आहे। त असांखे पछाड़ी छा चवणो खपे? अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन जेॾीमहिल इहो लफ़्ज़ अचे त असांखे भला चवणो पवंदो। भला हा अल्लाह जो हुकुम सभु हुकुम जे मथां आहे, त असांखे इहो चवणो पवंदो खणी निमाज़ में हुजूं। इहे सुनतूं माण्हुनि खां काफ़ी विसरी वियूं आहिनि। जीअं इहा सूरत रहमान में फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा कहिड़ियूं आयतूं अल्लाह जेके तव्हां छॾे नथा मञो। तव्हां असांखे चयो वला बिआयतिन मिन आयातिक नुकज़्ज़िब, असीं कहिड़ी आयत बि अल्लाह ताला नफ़रमान कोन था थियूं। त इहो सुनत आहे हिकिड़ो इहो माण्हू संभाले करे ॾिसो। इहो अल्लाह ताला क़ुर जी बरकत सां असां नंढा मौज़ू ॻोल्हियूं था पर इंसान खे इहे कमु अची वेंदा। त अल्लाह ताला अॼु आहे असां वटि कहिड़ी मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। असांखे अल्लाह ताला पहिरियां हुकुम करे चए थो क़ुर में जिथे किथे अफ़ला यतदब्बरून अलक़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छा अल्लाह साईं चए थो छो नथा तव्हां क़ुर जी तदब्बुर कयो, छो नथा क़ुर खे वेझो कयो, छो नथा क़ुर खे सम्झो जा तव्हांजे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। ॿी जॻह ते चवंदा इहा आहे सूरत मुहम्मद। ॿी जॻह ते अल्लाह ताला चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरान वलो कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। सूरत निसा अल्लाह साईं चए थो क़ुर जो तदब्बुर छो नथा कनि। वलो कान मिन इंदि ग़ैरिल्लाह, जे अल्लाह खां सवा हुजे कंहिं वटां ही कलाम त लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न, त उते ॾिसनि इख़्तिलाफ़ ॾिसनि हा क़ुर में, जा हुन में आयतूं मुख़्तलत हुजनि हा, पर ही अल्लाह जे तरफ़ां आहे। वरी ॿी जॻह ते मुमिनून में चए थो अफ़लम यदब्बरुल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन।
इहे सूरत المؤمنون चए थो अफलम यदब्बरुल क़ौल, छा आहे क़ुर खे कोन था सम्झनि, छो न तदब्बुर कनि, अम जाअहुम मा लम यअति आबाहुम, छा ही कहिड़ी नई शइ आहे हिननि जे लाइ कोन था सम्झनि। अरबान ही किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिही, ही क़ुर मां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे त तव्हां हिन जो तदब्बुर कयो, हिननि जो आयतूं पढ़ो, हिननि खे सम्झो। लियतज़क्कर उलुल अलबाब, जेके अकुल वारा हूंदा सियाणा हूंदा उहे ई सम्झंदा। ही सूरत साद में अहिड़ी आयतूं तमामु क़ुर में घणियूं आहिनि त जेके इंसान थोरो तअमुल कंदो क़ुर में त सम्झंदो त छा छा आहे अलाह ताला असांखे हुकुम कहिड़ो थो करे। हाणे हीअ ॾिस समुंड अहिड़ा साईं हिन में आयतूं केर बि चवंदो त यानी बसि हिन जेके तफ़सीरूं मूं पढ़ियूं हिन में त अब्दुल्ला बिन अब्बास चवंदो हो त मिठो पाणी ऐं खारो पाणी कोन थो मिले, यानी उन टाइम में 1400 साल एतिरी हिननि खे यानी शइ जी ख़बर कान बि पए। इहा अजीब शइ आहे त असां हींअर 14हीं सदी में जेतिरो असां क़ुर जी सम्झ असांखे थी आहे एतिरी अॻियनि खां घणी, छो हींअर टेक्नोलॉजी वधी वई आहे, इल्मु वधी वियो आहे, इंसानु जेको अलाए चंड ते वञी पहुतो आहे, तंहिंजे करे हींअर घणियूं शयूं असां हींअर सम्झी विया आहियूं। सहाबी ॾिसणो अब्दुल्ला बिन अब्बास छा चवंदो हो त मरजल बहरैन यल्तक़ियान, ॿ समुंड मिलनि था, हिकिड़ो मिठो ॿियो चहिरो पाणी हिक ॿिए सां मिलंदा कोन। पर हींअर जेके उलमा जेके साइंसदान आहिनि वॾा उहे उन्हनि ॾिठो त हीअ अलाह ताला चए थो त मरजल बहरैन, ॿ समुंड, यानी हिकिड़ो दरिया जेको नहर थिए मिठो पाणी उहो त न आहे, त हीअ त खारो पाणी जो अलाह ताला ॻाल्हि थो करे। अब्दुल्ला बिन अब्बास जी तफ़सीर आहे इल्तिक़ा मियाह النهر بمياه البحر حيث تكون مياه النهر العذبة تلتقي بمياه البحر المالحة ولكنهم لا يختلطان। अब्दुल्ला बिन अब्बास चए थो त शायदि इन जो इहो ई मक़सदु आहे त मिठो पाणी ऐं खारो पाणी जेॾीमहिल मिलनि था, के दरियाहनि जो पाणी समुंड में अचे थो त हू धार धार थी थो बीहे। पर हींअर जेके उलमा जेके आहिनि ख़ासतन जेके वधीक पढ़िया ऐं साइंसदान वञी ॾिठुनि त हुननि ॾिठो त न, समुंड हिकिड़ो बहरुल अहमर असां वटि हीअ समुंड जेको जिद्दे वारो आहे, ऐं मिले थो यमन खां परते बहरुल अरब, उहो समुंड वॾो आहे जेको कराची खां अचे थो, उहो समुंड ॿियो आहे, ॿियो बहरुल मुतवसत चवंदा आहिनि, ॿियो बहरुल अलमयत, इहे समुंडनि जा नाला आहिनि, मुख़्तलिफ़ समुंड आहिनि। पर अजीब शइ इन्हनि में हिकिड़ी आहे त हिन समुंड जो जेके ख़ासियत ॾिठो अथनि, जंहिं मिसाल बहरुल असांजे जिद्दे वारो समुंड, उन जे पाणी खे साइंसदान ॾिसनि था त उन्हनि जो ख़ासियत हूंदियूं आहिनि, चहराण केतिरी आहे, केतिरो लज़्ज़ आहे, यानी केतिरो यानी ॻरो आहे, ऐं मिठो त न आहे चहरान सभु, पर के घटि चहिरो को वधीक चहिरो, ईअं इन्हनि में ईअं सभु शइ हुननि साइंसां ॾिठी त जेको बहरुल अहमर जेको जिद्दे वारो समुंड आहे, इहो माण्हुनि जे नज़र में सभु त समुंड आहे, पर हीअ समुंड जी पंहिंजी ख़ासियत आहे। ऐं जेके ॿाहिरि यमन खां परते निकिरिजे थो वेंदे करज, त इहो समुंड जेको आहे बहरुल अरब इन खे चवंदा आहिनि। त इन जो पाणी जो ख़ासियत ॾिसनि था त इन जी इहा बिल्कुलु मट आहे। ॿी बहरुल मुतवसत ॾिसनि था त उन जो वरी पाणीअ जी ख़ासियत तमामु मट आहे, कंहिंजे चहराण 100 ग्रंटी, कंहिंजी 150 ग्रंटी, कंहिंजी घटि कंहिंजी वधीक, ऐं उन में जीत जणिया जेके रहनि था हर समुंड में मुख़्तलिफ़ था रहनि, हर जेके हिन में आहिनि हुन में न आहिनि, ऐं जेको हुन में आहिनि हिन में न आहिनि। कसाफ़त अलमिया, केतिरो लुसूजत हुन में पाणी में आहे, केतिरो ॻरो पाणी आहे, केतिरो छो चहिरो पाणी ॻरो आहे, त ॾिसनि था त को घटि आहे को वधीक आहे। अजीब शइ त हीअ समुंड हू समुंड जिथे मिलनि था, जीअं हितां समुंड जेको बहरुल अहमर जेको हिते जिद्दे वारो आहे, ऐं जेको परियां जेको कराची खां समुंड अचे, जिथे हिननि जी मिलण थो थिए उन्हनि जे विच में हिननि लही वञनि, ॿाहिरां त पाणी ज़ाहिर आहे सुभान अल्लाह, पर अंदरि जे लहनि था त ॾिसनि था हेॾां जेके जीत ॼणा रहनि था उन्हनि जी ख़ासियत पंहिंजी, उहे हेॾे कोन था अची सघनि, ऐं जेके हेॾे आहिनि उहे हेॾे कोन था वञनि, ऐं हेॾां जा जीत जे होॾे वेंदा त हुननि खे वॾो असरु थो थिए, थी सघे किथे के जीत ॼणिया मरी था वञनि। ऐं केॾियूं समुंड में मख़लूक आहे, जीत ॼणिया मच्छूं हे हो, पर हर कंहिंजी पंहिंजी ख़ासियत आहे। गरमाशूं ॾिसंदा आहिनि त हिन पाणी में गरमाश तेज़ आहे, हुन में घटि आहे, कंहिं में थधि वधीक आहे, हुन में वरी गरमाश इहा वधीक आहे। हाणे हू अचे इन जे विच में बीहनि था लाचुनि में वॾियुनि वॾियुनि में ॾिसी पाणी चेक था कनि, त अजीब शइ हिननि जे विच में को फ़ासिलो ई कोन्हे, फ़ासिलो ॾिसण में त का शइ ज़ाहिर कान्हे, पर ॾिसो न केॾो हिननि जे विच में बई न हुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान, हीअ होॾे कोन थो वञे, हीअ होॾे कोन थो वञे। त इहो हिन माण्हुनि जे हिन टाइम में
ॾिठो त असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 सालनि साईं खे केॾा ख़बर पिया इन शइ जी, कंहिं ॿुधायो? हिकिड़ो अंग्रेज़ इन्हनि में उन तकरीर कई, चए पियो त इहा ॻाल्हि जे 1400 साल जी तव्हां कयो था त इहा कंहिं ख़ालिक जे तरफ़ां आई हूंदी। हींअर असांखे 14हीं सदी में ख़बर पई आहे इन शइ जी त इहो मुश्किल आहे 100 साल अॻ में कंहिंखे ख़बर कान्हे, 100 साल अॻ में ख़बर कान्हे त पाणी समुंड ॿाहिरां हिकु जहिड़ो आहे, सभु हिकु जहिड़ो बीठो आहे, अंदरि मख़लूक सॼी मट आहे ऐं अंदरि हर शइ उन में मट आहे। हाणे इहा असांखे ॿाहिरां ज़ाहिर आहे हिकिड़ी शइ आहे, पर समुंड में अंदरि बि मट, त हीअ अलाह ताला हुन पहिरियां चई छॾियो आहे क़ुर में त हीअ मट आहे, तव्हांखे ख़बर न आहे। अलाह ताला चए थो त मूं पैदा कई आहे, मूंखे ख़बर आहे। त हुन अंग्रेज़ चयो त हीअ अलाह खे कंहिं ख़ालिक जे तरफ़ां आयो हूंदो, बाक़ी जेको तव्हां चओ था नबी तव्हांजो मुहम्मद आहे 1400 साल, उनखे कहिड़ी ख़बर? टेक्नोलॉजी जी जा हींअर मिशनियूं आहिनि असां वटि, मिशनियुनि में लही अंदरि ज़मीन में समुंड में अंदरि था वञूं त ॾिसूं था त हिन में मख़लूक मट, हुन में मख़लूक मट, हुन जी गरमाश घटि, हिन जी वधीक, हिन जी लुज़ूजत घटि, हुन जी वधीक, कंहिंजी हर शइ अंदरि मिसाल चए पियो त मट आहे। इहा त असांखे हाणे 14हीं सदी में ख़बर पई आहे। मुहम्मद तव्हांजो उनखे कीअं ख़बर पई? इहो ख़ालिक हिन कौन जो हूंदो, उन हिनखे ॿुधायो हूंदो। तंहिंजे करे असीं चऊं था त क़ुर जेको मौजिज़ आहे, इंसानु कोशिशि करे त सॼे क़ुर पढ़े ऐं सम्झे। जेतिरो बि इंसानु क़ुर खां वेझे हूंदो, एतिरो हुनजी क़ुर जी बरकत हुनखे मिलंदी। अलाह ताला क़ुर में चए थो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारक, सूरत दुखान 3 आयत। अलाह साईं चए थो असीं हिन अहिड़ी राति में लाथी जंहिं राति में बरकत ई, बरकत वारो क़ुर जेको आहे उहो बरकत वारे ॾींहं में लथो आहे। छा था सम्झो? जेॾीमहिल बरकत वारी शइ बरकत वारे ॾींहुं लथो आहे ऐं बरकत वारो पाण बि आहे, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क। अलाह ताईं इहो बि चए थो त ॾिसो न बरकत वारी शइ लथी आहे आसमान ॾांहुं, ऐं रमज़ान मुबारक में लथी आहे बरकत वारे महीने में। त छा थो सम्झो? जेको न माण्हू उहो शइ पंहिंजे सीने में रखंदो त उन जे सीने में बरकत थींदी या न? वधीक जेको हुनखे सदाईं खोले वेही पढ़ंदो, हुननि जो आयतुनि खे तअमुल कंदो, छा उनखे बरकत उन जे बदन में पवंदी या न? त हीअ अलाह साईं चए थो ॿी जॻह ते कुल रब्बी अंज़िलनी मुंज़लन मुबारका, सूरतुल मोमिनून 29 आयतूं। ॾिस न केॾी बरकत वारी शइ आहे। त आयत क़ुर जी जेके फमन इत्तबअ हुदाय फला यदिल्लु वला यशक़ा, त अलाह साईं वमन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका। हिन क़ुर खां जेतिरो माण्हू वेझो थींदो, एतिरो उन जी दिलि में ख़ुशी हूंदी, एतिरो उन जी दिलि में नरमाई हूंदी, एतिरो उन जी दिलि में यानी शक़ावत हूंदी, परे थींदी उन खां, शक़ावत उन खां परे रहंदो। ऐं जेतिरो वेझो हूंदो एतिरी उन में बरकत हूंदी, एतिरो हुनखे रिज़्क़ रोज़ी सिहत में बि आफ़ियत हूंदी। ऐं जेतिरो उन खां वठी सघंदो क़ुर खां बरकत उनखे मिलंदी। त अलाह ताला क़ुर में चए थो वमन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन, जेको मूंखां परे थींदो ऐं मुंहिंजे तिलावत क़ुर खां परे थींदो त उनखे शक़ावत हूंदी, उनखे तंगी हूंदी। सो इंसानु कोशिशि करे हिन क़ुर खां परे न थिए, क़ुर खे सम्झे। क़ुर में वॾी बरकत आहे। इंसानु जॾहिं बि ज़िंदगी में वेही पढ़े त उन जी तअमुल करे अलाह ताला छा छा चए थो हिन क़ुर में तिलावत क़ुर में बरकत आहे। तफ़सीर वेही पढ़े, उलमाउनि जूं तफ़सीरूं अलाए केतिरियूं आहिनि। ॾिसंदे त हू के सोन जा जीअं चांदी निकिरंदी आहे, हीअ फ़ाइदा कढे थो हिन आयत मां, हिन ॿियो आलिम ॾिसंदे उहो वरी ॿियो फ़ाइदा थो कढे, चवंदे यार हिन जी ॻाल्हि भली आहे, वरी हुन जी ॿिए जी ॿुधंदे चवंदे यार हिन वधीक सम्झंदो आहे, टीं जी ॿुधंदे ईअं चवंदे त यार अहिड़ो कलाम आहे, हिकिड़ी आयत मां अलाए छा छा उलमा फ़ाइदो कढनि। सो इन फ़ाइदे मां असीं तूं मां छो न फ़ाइदो वठूं? थोरो असीं इंशा अल्लाह कोशिशि कयूं था, जेतिरी अलाह सां हिमत ॾिए त हिकिड़ी ॿ आयत हर रोज़ु उन मां इंशा अल्लाह सम्झूं, जेतिरो सम्झ में अचे। अलाह ताला असांखे बरकत ॾिए। हिते हिकिड़ो क़िसो यादि थो अचे, सईद बिन जुबैर हज्जाज सां, छो जो आलिम हो, क़ुर सुन्नत जो वॾो आलिम बुज़ुर्ग सलफ़ी हो। त हज्जाज ज़ालिम टाइम जो हुक्मरान हो, जीअं हर मुल्क में हर टाइम ते ज़ालिम आहिनि। त किसे में अचे थो उनजो त हज्जाज खे ख़बर पई त जेको सईद बिन जुबैर आलिम आहे ऐं शामी ऐं इहो माण्हुनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो। हज्जाज पंहिंजे शाम जो क़ाइद जेको फ़ौजी कमांडर उनखे चयईं त हिन खे वञी किथां बि मूंखे ॻोल्हे ऐं वठी आणे ॾियो। त हिन खे ॻोल्हियुनि त हीउ पंहिंजे सौमा में हो, त इबादत गाह हूंदो, जीअं मस्जिद में वेठो हूंदो,
निमाज़ में उनखे अचे उन्हनि जेके फ़ौज जी या पुलिस आई उन टाइम जी उनखे सलाम कईंदव असांखे हुकुम जेको हजाज बिन यूसुफ हुकुमरान आहे उन चयो त असां हिनखे वठी अचो। सईद बिन जुबैर वॾो ताबई हो, जलील हो, आलिम हो। निमाज़ पंहिंजी पूरी करे सलाम हिननि जो वरई चई त माया सईद बिन जुबैर चई अरसल इलैना हजाज चयो त तूं अचो असां ॾे। सईद बिन जुबैर चयो ठीकु आहे। निमाज़ पूरी पंहिंजी पढ़ी पोइ वरी वञी जेको चैंपल पातई त निकिता वञनि पिया शाम ॾे। रस्ते में ही राति हिननि खे थी वई त हिकिड़ो देर इहो जेके ग़ैर मुस्लिम हूंदा राहिब हूंदा आहिनि इबादतगार उते पहुता त हिननि चयो त हाणे राति हिते टिकूं छो जो झंगल आहे ऐं जानवर जिता आहिनि। इनखे राहिब खे चवनि त असांखे हिते टिकण ॾे त हुन चयो ठीकु आहे तव्हां अची टिको हिते भली। राहिब ते हुन राहिब जेको उन चयो त हिते राति जो शींहं ईंदा आहिनि ऐं मथे देर जे ॿिए तबिके ते तव्हां सभु चढ़ो। ॾाकण जेके हूंदी खणी छॾींदा हुआ त हिते सईद चयुनि त मां कोन चढ़ंदुसि, मां मथे मां अंदरि कोन हलंदुसि। देर जेको आहे इहो शिरक जो अॾो आहे, मां हिते अंदरि न वेंदुसि तव्हां सां। त हुननि चयोसि तोखे ॿाहिरि कीअं छॾींदासीं वन त इला इन खे तुरीदुल हरब। हुन चयो तूं त सोची थो भॼण जे लाइ, छा तूं भॼी वेंदे असांखां। त हुन चयो त मां भॼंदुसि कोन, तव्हां भली मथे चढ़ो ऐं मूंखे छॾियो। हीअ जॻह शिरक जो अॾो आहे, मां अंदरि न वेंदुसि, तव्हां भले अंदरि वियो। त हुन चयो असीं बि तोखे कोन छॾींदासीं, या त तूं भॼी वेंदे या तोखे शींहं खाई छॾींदा। त सईद चयो ला दैर न माई रबी अलाह मूंसां आहे। ॾिसो केॾो हुननि जो तवकुल हो अलाह ते, त अलाह मूंसां आहे ऐं मूंखे कुझु कोन कंदा इहे जानवर जेके हुन चई जालू अलाह हरसन यहरसूनी, इहे जानवर मुंहिंजी संभाल कंदा, चौकीदार रहंदा, त तव्हां मथे भली रहो। त हू चयसि छा तूं को नबी आहीं छा? त जी मां नबी न आहियां, मां अलाह जो बंदो आहियां। छो की मुवाहिद हो, तौहीद दिलि में हुअसि, शिरक खां ईअं डिॼंदो हो। वलाकिन अब्दुम मिन अबीदिल्लाह ख़ातिउम मुज़निब, मां त ॾोही मिसकीन आहे। त हुन राहिब चयो छॾियोसि भला। हुननि चयो त राहिब जेको हो न उन चयो त हिन खे चयो त कसम तव्हांखे ॾिए त भॼी न वेंदो। त हुन सईद चयो ठीकु आहे, अल्लाह ला शरीक लहु अल अहद अल्लाह अब्राह मकानी, कसम चई त मूंखे अलाह रसूल शाहिद अलाह शाहिद आहे ऐं मां उन जे क़ुर ते कसम खणां थो त मां भॼंदुसि कोन। राहिब चयो ठीकु आहे तव्हां छॾियो, तव्हां मथे चढ़ो, छो जो हींअर शाम थी वई, हींअर शींहं ईंदा आहिनि फिरंदा आहिनि हिते ॿार। मथे चढ़िया ऊंद थी त ॾिठुनि त शींहं जी जेकी मांदी आहे पहिरियां उनखे अरबी में लबुआ चवंदा आहिनि, उहा आई। वरी उन खां पोइ वरी शींहं पोयां हिकिड़ो आयो। पोइ आहिस्ते आहिस्ते सईद जे भरिसां अचे, उन जे जान में जीअं न ॿिली हूंदी आहे पंहिंजे टंगुनि सां अचे लॻंदी आहे जान, ईअं अचे सईद जे भरिसां अचे वेही रही। उहो अकबर अल असद किताब में लिखियलु आहे त शींहं बि आयो, उहो बि उन बि ईअं कयो, अचे हुन जे सईद सां उहो निमाज़ में बीही रहियो अलाह जो बंदो। उहो निमाज़ में हो, शींहं जेके अचे भरिसां हुनजे वेही रहिया। हू मथां जेको राहिब हो, जेको मुशरिक हो, उहो ॿिया जेको फ़ौजी आहे उहे बि मथे वेही ॾिसनि पिया त हीअ सईद खे शींहं खाइनि कोन था, छो हीअ जानवर जंगली आहिनि ऐं हीअ कहिड़ो मख़लूक आहे। हेठि सॼी राति गुज़री वई, सुबुह जो हू लथा हेठि, हुन अची हुननि खे ॾिठो त भाई हिनखे शींहं खाधो बि कोन का शइ। त हू पुछनि, हू जेको राहिब हो उन चयसि तूं कहिड़ी शइ आहीं यार, अहिड़ो जानवर बि तोखे कोन था खाइनि। चई मां अलाह जो बंदो आहियां, अलाह ते तवकुल कयो वेठो आहियां, इनशा जेको अलाह खे मंज़ूरु हूंदो उहो ई थींदो। हिननि जी जेकी फ़ौज हिनखे वठी पियो वञे, उहे चवनि पिया त कहिड़ी इब्तिला में असीं फासी वियासीं, अहिड़े अलाह जे बुज़ुर्ग खे हाणे वठी था वञूं अहिड़े ज़ालिम ॾे, ऐं तूं मानी बि कोन थो खाईं, पाणी कुझु खाइण पीअण बि कुझु कोन थो करीं, हाणे अलाह असांखां पुछंदो असीं छा चवंदासीं उनखे। अॼु राति सॼी वाट हुनखे सईद खे चवंदा पिया वञनि तूं असांखे माफ़ु कर, असांजी ड्यूटी आहे, असीं छा कयूं, ऐं हजाज ज़ालिम आहे, असीं तोखे कोन वठी हलंदासीं त असांखे अलाए छा कंदो। सो हू चए पियो त तव्हां पंहिंजो कमु कयो, तव्हांखे अलाह साईं कुझु इनशा माफ़ु कंदो। ऐं वञी हू मदीनत वासत पहुता, उते अंदरि विया हजाज ॾे। हजाज खे चयुनि त असीं हुन हजाज पुछियुनि त तव्हां सईद बिन जुबैर खे वठी आया आहियो? त हुननि चयो हा असीं वठी आया आहियूं। चई अदखिलूह अलैया, अंदरि मूं ॾे वठी अचोसि। पोइ हुनखे वठी आया त हुनखे हजाज चयो मसमुक तुंहिंजो नालो छा आहे? चई मुंहिंजो सईद बिन जुबैर। त
त हुन चयसि अंत शक़ी इब्न कसीर, नालो उबतो करे ॿुधाईं, तूं त सईद यानी ख़ुशि, चई तूं ख़ुशि न आहीं, तूं बदबख़्त आहीं। त हुन छा चयुसि सईद, बुज़ुर्ग हो, अल्लाह जो वली हो, आलिम हो, जलील हो, तौहीद वारो। हुन चयसि बल उम्मी कानत अअलम बिस्मी मिंक, अल्लाह मुंहिंजी अम्मा तोखां वधीक ख़बर हुई तो उनखे त मुंहिंजो नालो छा हो न रखियो। त हुन चयसि शक़ी त अंत व शक़ीयत उम्मुक, तूं ऐं तुंहिंजी माउ बदबख़्त हो ॿई। हुन चयसि अल्लाह यअलमुल ग़ैब, अल्लाह खे ख़बर आहे बदबख़्त कहिड़ो आहे, असीं या तूं। हुन चयसि तोखे बाह मिसाड़ींदासीं, हज्जाज सईद खे चयो तोखे बाह मिसाड़ींदासीं। वरी चई इख़्तर या सईद अई क़ितलतन तुरीद, त सईद खे चई, हज्जाज चयसि त तोखे कहिड़े तरीक़े सां मारियां उहो तूं इख़्तियार कर, त मां तोखे कहिड़े तरीक़े सां मारियां। त हज्जाज चयसि इख़्तर नफ़्सिक या हज्जाज, तूं इख़्तियार कर त कहिड़ो मौत तोखे खपे। त मां तक़्तुलनी क़ितलतन इल्ला क़तलत मिथलहा, जीअं मूंखे मारींदे, जहिड़े तरीक़े सां मूंखे मारींदे तूं बि ओहिड़े तरीक़े सां मारंदे। क़ाल इज़हबू बिही फ़क़्तुलू, माण्हू जेके फ़ौजी उन जो कमांड, उनखे चई न खणी वञी मारियो उनखे किथे बि ॿाहिरि। हिन खे जंहिं महिल वठी वञनि पिया त सईद इब्न जुबैर खिलियो। त हुन हज्जाज चयोसि त मोटायोसि हिनखे, अमर बि रद्दी फ़क़ाल मा अضحकक, छाजे लाइ तो खिली, मौत ॾे बि थो वञी, अजिब्त मिन जराअतिक, त तूं मौत ॾे बि थो वञी खिली थो। त सईद चयसि अजिब्त मिन जराअतिक अला अल्लाह व हिल्मुल्लाह अनक, अजीब चइबो त मां इन जे करे खिलुसि त केॾो तूं ज़ालिम आहीं, अल्लाह वरी बि तो ते रहम बि थो करे ऐं तोखे अञा बि तुंहिंजे मथां अल्लाह ढक रखे वेठो आहे। हुन हज्जाज चयो हिनखे हिते ई चमड़ी विछायो, हिते मुंहिंजे अॻियां हिते क़तलु कयोसि। फ़अमर बिन्नत फ़क़ाल इक़्तुलूह फ़क़ाल सईद, उन चयो ठीकु आहे हिते मूंखे मारींदो भला ख़ैरु आहे। इन्नी वजहतु, क़ुरान जी आयत पढ़ी, इन्नी वजहतु वजहिय लिल्लज़ी फ़तर अस्समावाति वल अर्द हनीफ़न वमा अना मिनल मुशरिकीन, चई अल्लाह मुंहिंजो मुंहुं अल्लाह ॾे आहे ऐं मां मुशरिक न आहियां। क़ुरान जी आयत पढ़ी हनीफ़ वमा अना मिनल मुशरिकीन, त हुनखे हज्जाज खे त वरी अञा बि वधीक कावड़ लॻी। क़ाल अस्रिफ़ूहु अनिल क़िबला, चई काबतुल्ला ॾे मुंहुं न कयोसि सईद खे। त हुन वरी सईद क़ुरान जी आयत ॿी पढ़ी, वलिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिबु फ़अयनमा तुवल्लू फ़थम्म वजहुल्लाह, इहा सूरत ऐं चई त वरी क़ुरान में पढ़ी त जेॾे बि मुंहुं कयो अल्लाह ओॾे ई हूंदो तव्हांजे लाइ। त हिनखे अञा बि कावड़ लॻी। हज्जाज चयोसि न मुंहुं ज़मीन ॾे हेठि कयोसि, मुंहुं हेठि कयोसि, त हू चए थो जेॾे बि मुंहुं न ज़मीन हेठि कयोसि। त सईद चयो मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, इहा ज़मीन में अल्लाह ताला चए थो मां तव्हांखे इन मां पैदा कयो ऐं इन मां तव्हांखे इंशा आख़िरी में निकिरंदव। हुन हज्जाज चयो बि जल्दी सीर विझोसि हिनखे मुंहिंजे अॻियां। त सईद चयो अमा इन्नी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, कलमो पढ़ियईं, व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बंदो ऐं रसूल हो। हुन चयो त ख़ुदहा मिन्नी हत्ता तलक़ानी यौमल क़ियामा, सईद चयोसि त हज्जाज मूंखां इहा खणिजां, क़यामत ॾींहुं इहो कलम जे अॻियां ॿई हिक ॿिए जे अॻियां बीहंदासीं। सुम्म दआ सईद, वरी पोइ दुआ घुरी, सईद चयो अल्लाहुम्मा ला तुसल्लितु अला अहदिन यक़्तुलुहु, अल्लाह ताला मूंखां पोइ हिन ज़ालिम खे कंहिंखे बि मुसलत न कजां। पोइ उते सईद खे हिननि सीर जीअं जानवर खे विझबी आहे ईअं हुनखे विधनि रहिमहुल्लाह। इहा हिलियतुल औलिया में क़िसो आयो। त ते उलमा चवनि था तारीख़ वारा त बलग़ना अन अल हज्जाज आश बअदा 15 लैला, पर उन उलमा चवंदा 15 रातियूं हज्जाज इन खां पोइ जहिड़ो हो, पर हुनखे पेट में बीमारी अहिड़ी थी जो सभु डॉक्टर अचे मथां बीहंदासीं त हुनजो इलाजु न पियो थिए। एतिरे क़दुरु जो डॉक्टरनि जो मास जो टुकड़ो कंहिं रसीअ में या कंहिं शइ में वात खां विझंदा हुआसीं अंदरि, त ॾिसनि त हीअ अंदरि वञे छा, त उहो मोटींदो हो, छिके रसे खे कढंदा हुआ त उहो रसे खे जेको मास जो टुकड़ो खाइजी वेंदो आहे ऐं बदबू उन में थी वेंदी, बदबू थी वेंदी आहे ऐं रतु थी वेंदो एॾो अंदरि, यानी की जीत पैदा थियल आहे छा हुनखे, जो हू सॼी राति दाहूं कंदो इहे 15 ॾींहंनि में। हुननि डॉक्टरनि चयो त असांजा हथ मथे आहिनि, तोखे अलाए कहिड़ी बीमारी आहे, अलाए कहिड़ी बला आहे तुंहिंजे जान में, ऐं तूं मुश्किल बची। त एतिरो हुनखे अज़ाब इहे 15 ॾींहंनि में दाहूं कंदो हो राति जो,
छा चवंदो हो जेॾीमहिल बि उनखे सूर थींदा पेट में त छा चवंदो माली वली सईद इब्न जुबैर, मूं छो अहिड़ो सईद अलाह जहिड़े बुज़ुर्ग में हथ विधा, माली व सईद माली व सईद। इहो जेॾीमहिल बि सॼी राति पई सूर सूर ऐं दाहूं कंदो हो ऐं आख़िर मरदे मरी वियो हजाज इन मां सईद जे दुआ मां त अलाह ताला ला तुसल्लितु अला अहदिन बादी, मूंखां पोइ हिन खे कंहिं ज़ालिम खे कंहिंजे मुसलत उन ते न कजां। त उलमा चवंदा एतिरो हुनखे अज़ाब हजाज खे मिलियो जो हू दाहूं कंदो हो त मां सईद खे छो हथु विधो। त ॾिसो त अलाह जा बुज़ुर्ग जेके मुवाहिद तौहीद ते हा न त उन्हनि जो ॾिसो अलाह ताला हिमायत करे थो ऐं हू डिॼनि कोन था। मौत अॼु बि सुभाणे तोखे मूंखे सभिनि ते ईंदो, पर मौत अचे तौहीद ते कलमे ते अलाह जे ज़िक्र ते ऐं अॻिते कमाई हुजे तुंहिंजी मुंहिंजी जे कमाई हूंदी असीं छो टिजंदासीं। कंहिंखे न ख़बर आहे त हींअर मां हिते वेठो आहियां सऊदी में, पर पाकिस्तान मुंहिंजे बाग़ ॿनियूं आहिनि, घर आहिनि, बंगला आहिनि, नौकर चाकर आहिनि, त कंहिं हुकूमत चवंदुसि तोखे सऊदी में मोकिलियो, हुनखे कहिड़ी परेशानी थींदी, छो हुनजी कमाई पंहिंजी ओॾी आहे। पर जंहिंजो न कुझु न हूंदो उहो त परेशान थींदो। हीअ त दुनिया आहे ख़सीस हिकिड़ी ॿिनि ॾींहंनि जी, अॻिते जेकी अलाह ताला असांखे सॼी ज़िंदगी असीं गुज़ारींदासीं या क़ब्र में सुम्हंदासीं वरी सिरात तां डुकंदासीं, त उहो अहवाल जेके अलाह ताला असांखे तव्हांखे बचाए हर मुस्लमान खे, इहा सभु तौहीद ते बचंदी। तौहीद जंहिंखे हूंदी अलाह ताला उनखे बचाईंदो, छो जो हर नबी अलाह ताला दुनिया पंहिंजे लाइ पैदा कई आहे पंहिंजी इबादत जे लाइ, ऐं शिरक ऐं शैतान जो कमु आहे, शिरक बिदतूं जेके आहिनि शैतान जो कमु आहे। ऐं नबी जेके बि नबी ईंदा दुनिया ते दुनिया खे पाक करणु ईंदा सिर्फ़ु तौहीद सेखारींदा माण्हुनि खे। सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त हिन इल्म खे मुंतशिर कयूं। नंढा नंढा क़िसा थोरा थोरा मिंट आहिनि, सिखंदासीं इन मां घणो, ऐं तौहीद असांजी दिलि में पकी थी वेंदी, त इहो अलाह असांजे लाइ हिकिड़ो ज़रियो थी वेंदो अलाह जो क़ुर पढ़ूं ऐं उहो सिखूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, ख़ुलूस नियत ॾिए, दिलि साफ़ ॾिए। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए ऐं उन जे जेके इल्मु उन्हनि जे नबी जो रस्तो असांखे सेखारे उन जे पोयां हलूं। अदब अल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।